आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। जेके रहियान या किथे का शॉपिंग कलर टियों ॾींहुं उन ॾींहंनि खां वठी जॾहिं खां इल्ज़ाम हुयो आहे त उन्हनि जेके बि उते बिल्स आहिनि, उते शॉपिंग कई आहे या ख़रीदारी कई आहे, खाधो पीतो आहे, उनजा बिल बि अवेलेबल आहिनि, बिल बि मोकिलिया घुराया। तो चवण जो मक़सदु इहो आहे त इहे हिकिड़ी गहरी हिकिड़ी साज़िश कई वई आहे असांजे ख़िलाफ़ु, असांजे ख़ानदान जे ख़िलाफ़ु, असांजे ख़ानदान जे चौधरनि जे ख़िलाफ़ु। जीअं सियासी हिकिड़ी साख मुतासिर थिए, असां हमेशह आवाम जी ख़िदमत की आहे। रिसेंटली तव्हां ॾिठो हूंदो रुस्तम टाउन में त रिकॉर्ड तरक़ियाती कम असां करायासीं, NIT जी स्कीमूं कराईसीं, अलहमदुलिल्लाह उहे तक़रीबन पूरी थियूं। तो इहे शयूं शायदि मुंहिंजे ख़्याल में असांजा जेके मुखालिफ़ आहिनि या जेके असां नथा चाहिनि त असां उते को कमु कयूं त उनखे बर्दाश्त कयूं। ऐं इहो अचानक हिकिड़ो असांजे मथां हिकिड़ो वॾो इल्ज़ाम जेको मतिलबु असांखे ॾाढी हुनखे तकलीफ़, इहो प्रेस कॉन्फ्रेंस जी असांखे तकलीफ़ पहुती आहे इहो इल्ज़ाम ॿुधी करे। असांजो कॾहिं बि अहिड़ो किरदारु तव्हां ॻोठ में सराउंडिंग में जेके बि ॻोठ आहिनि, नंढा नंढा ॻोठ आहिनि, जिते असांजी ज़मीनदारी आहे, जिते असांजो वास्तो आहे, उते बि माण्हू तव्हां कोई बि माण्हू वञी पुछा करे सघे थो त असांजी हुते कहिड़ी हुते पंहिंजो एग्ज़िस्टेंस आहे, असां कहिड़े तरीक़े सां हुते माण्हुनि सां हलंदा आहियूं, कहिड़े तरीक़े सां माण्हुनि जी इज़त कयां। हमेशह असां इन्हनि शयुनि में कॾहिं बि को ॾाढ जबर वारी न का सियासत कई आहे, न को असां पंहिंजी वॾेकी सिस्टम को हलायो आहे। जेको बि ईंदो आहे असां हुनखे मोहबत ॾींदा आहियूं, इज़त ॾींदा आहियूं, जेको असांखां थी सघंदो आहे असां हुनजी ख़िदमत कंदा आहियूं, कमु कयो आहे। ऐं इहे जेके इल्ज़ाम आहिनि जेके बि उन्हनि हया आहिनि, इहे मलाह फोरम जा जेके बि उहे हुया, दिलशेर मीराणी आहे, जेके उनजी लाइफूं हुयूं, उन इल्ज़ाम सभिनी इल्ज़ामनि खे मां रद्द थो कयां। ऐं बेबुनियाद बग़ैर कंहिं सबूत जे असांजे मथां इल्ज़ाम आया आहिनि। कोई अहिड़ो कंहिं बि क़िस्म जी अहिड़ी एक्टिविटी न थी आहे, सिर्फ़ु पंहिंजो उहो चोरी लिकाइण जे लाइ ऐं FIR दाख़िल थियल आहे, उहो FIR में पाण खे बचाइण जे लाइ हिननि हिकिड़ो ड्रामो कयो आहे। ऐं हिननि में मां सम्झां थो जेका असांजा मुखालिफ़ आहिनि उहे उन्हनि सां उनजी उनखे सपोर्ट हूंदी, जेका असांजी तव्हांखे सभिनी खे ख़बर आहे, तव्हां वधीक वाक़िफ़ आहियो शहर जा, त इहे दिलशेर मीराणी वारा कंहिंसां कंसर्न आहिनि, हिते हुननि जो कंहिंसां वास्तो आहे, सियासी PTI सां, EDA सां हुनजो वास्तो आहे। मां त सम्झां थो त इहो सियासी असांजी साख मुतासिर करण जे लाइ हिननि असांजे मथां इहे एॾा वॾा इल्ज़ाम आहिनि ऐं मां सभिनी इल्ज़ामनि खे रद्द थो कयां। कहिड़ी तारीख़ ते FIR 18 तारीख़ ते FIR थियल आहे। मां तव्हांखे हुनजी कॉपी बि ॾियां थो। न उहो मच्छी जीअं उहो लथा आहिनि उते जीअं लथा आहिनि उनखे पकड़ियो वियो आहे। FIR हिन में फ़रियादी आहे मुंहिंजो चौकीदार आहे वज़ीर महर, ऐं हिन में जवाबदारी चारई आहिनि, मच्छी चोरी ऐं ॿियो हिनखे मोतबारनि खे धमकी ॾिनी अथऊं। हुते असांजी ट्यूबवेल जेका पीको। खैर नाज़रीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त YouTube, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।